अस्सलाम वालेकुम एवरीवन, तव्हां सभिनी खे इंडस डायलॉग में भलीकार। अॼु इंडस डायलॉग जी जेका शुरूआत में बल्कि वॾो ॾींहुं मुंहिंजे लाइ ख़ासि करे, छो त जॾहिं तव्हां पंहिंजे उस्ताद सां ॻाल्हायो कंहिं बि मौज़ू ते, उहो कंहिं बि शागिर्द जे लाइ वॾो ॾींहुं हूंदो आहे। सो अॼु असां हिकिड़े अहम मौज़ू ते सर मेहरान मेमन खे दावत ॾिनी आहे त उहो अचनि असां सां ॻाल्हाइनि। पाण यूनिवर्सिटी ऑफ सिंध में पढ़ाईंदा रहिया आहिनि ऐं हींअर एयर यूनिवर्सिटी कराची में बि पढ़ाइनि था पिया। सो अकेडमिया आहिनि, एमफिल स्कॉलर आहिनि, पॉलिटिकल एक्टिविस्ट आहिनि, राइटर आहिनि, मतिलबु मल्टी टैलेंटेड माण्हू जेको हिकिड़ो हूंदो आहे सर मेहरान मेमन उहो आहिनि। ऐं असांजो जेको अॼोको मौज़ू आहे उहो बि इंतिहाई अहमियत जोॻो आहे। जीअं त अदबी मेला ऐं उन्हनि ते जेको हिकिड़ी तनक़ीदी पासो आहे या उन्हनि खे हिकिड़ो ॿिए रुख में ॾिसण वारो जेको पासो आहे, सो ओवरऑल उन ते असांजी डिस्कशन रहण वारी आहे। सो सर मेहरान मेमन खे असीं इंडस डायलॉग में भलीकार करियूं था ऐं पोइ ॻाल्हि जो सिलसिलो वधायूं था। सर Mehrbani. Thank you so much. I'm so honored to be here. ऐं तव्हांजो ही ॾाढो ज़बरदस्त इनिशिएटिव आहे इंडस डायलॉग जो, ऐं ख़ासि तौर ते जेका मौज़ूअनि जी नवाण आहे। हिकिड़ो त जेको सोशल मीडिया ते कॉन्टेंट अचे थो उहो ॾाढो रिवायती आहे, पर तव्हांजो कॉन्टेंट जॾहिं मूं ॾिठो त उहो ॾाढो गैर रिवायती इनोवेटिव क़िस्म जो इनिशिएटिव हो। एंड आई होप ऑल गुड फॉर यू। थैंक यू सो मच सर। सो सर, बग़ैर कुछ वक़्तु ज़ाया कंदे टॉपिक ते अचूं था। ये जेके अदबी मेला आहिनि, इन्हनि जो कॉन्सेप्ट बुनियादी तौर ते शुरूआत किथां थी ऐं ये जेके सिंधी अदीब आहिनि इन्हनि खे किथां ख़बर पई त अहिड़े क़िस्म जो बि को कमु हले थो पियो दुनिया में? ॾिसो, दुनिया जे अंदरि त जेके लिटरेचर फेस्टिवल्स आहिनि उन्हनि जी जेको पाण चऊं था त चई सघूं था त हिकिड़ी पुराणी तारीख़ आहे, ऐं लिटरेचर फेस्टिवल्स दुनिया में थींदा रहिया आहिनि। ऐं यूरोपियन रीजन में या उन खां अलावा ॿियनि इलाइक़नि में अमेरिका जे अंदरि इहे फेस्टिवल्स थींदा रहिया आहिनि। ऐं पाकिस्तान में बि लिटरेचर फेस्टिवल्स कुझु असां चऊं था त तारीख़ी तौर ते हिकिड़े तसलसल जो हिसो हुआ, जंहिंमें कराची लिटरेचर फेस्टिवल असां वटि ॾाढो मशहूरु लिटरेचर फेस्टिवल हुओ। उहो थींदो रहंदो आहे ऐं थींदो रहंदो हुओ। पर ख़ासि तौर ते असां ॾिसूं था त सिंध जे अंदरि जेका लिटरेचर फेस्टिवल्स जी वेव शुरू थी आहे, इन जो तालुक 2008 में जेका पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हुई उन सां आहे सिधो सिधो। त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जेका 2008 में आई हुई, उनखे जेके कुझु टास्क मिलियल हुआ रियासती तौर ते सिंध जे अंदरि, उन मां हिकिड़ो टास्क इहो बि हो त सिंध जे अंदरि जेको वॉइस आहे अदीबनि जो, दानिशवरनि जो, सहाफ़िन जो, उन वॉइस खे एंटी स्टेट उन खां कढी अचिणो आहे, ऐं उहो वॉइस स्टेट जो फ्रेंडली वॉइस थिए। माना हू रियासत जे हक़ में ॻाल्हाए, उहो वॉइस सॼो रियासत जे हक़ में हुजे, उहो रियासत जे ख़िलाफ़ न हुजे। माना इन खे असां चवंदा आहियूं कोऑप्टेशन, कोऑप्ट करणु। के जेके बागी फोर्सिस आहिनि मुल्क जे अंदरि, जेके ह्यूमन राइट्स जूं फोर्सिस आहिनि, जेके नेशनल राइट्स जूं ॻाल्हि कनि थियूं, उन्हनि खे कोऑप्ट करणो आहे रियासती इदारनि जे ज़रिए। ऐं इहो इहा हिकिड़ी टेक्निक हुई जेका इस्तेमालु कई वई सिंध जे अंदरि। ऐं सिंध जे अंदरि पोइ तव्हां ॾिठो त सभ खां पहिरीं 2008 वारी गवर्नमेंट में जॾहिं सरदार शाह एमपीए थिए थो, तॾहिं त उनजी का ख़ासि हैसियत न आहे, पर उन खां पोइ उनखे कुझु टास्क ॾिना विया, जंहिंमें उनखे सकाफ़त जो वज़ीर करे, ऐं पोइ हिकिड़ी ख़ासि बजट ॾेई, ऐं उन्हनि अदीबनि खे स्टेजूं ॾेई, ऐं उन्हनि अदीबनि खां उहो मज़ाहिमती मौक़ुफ़ खसियो वियो। छो त जेको बि अदीब उन मज़ाहिमती मौक़ुफ़ सां उन स्टेज ते अचे थो, त पोइ उनखे उन ॿिए वारे उन स्टेज लाइ दावत नथी ॾिनी वञे। सो इहो हिननि जो तरीक़ेकार हो। ऐं मां तव्हांखे पंहिंजो तजुर्बो ॿुधायां त 2016 में जेको पहिरियों सिंध लिटरेचर फेस्टिवल कराची में थियो, बीच लग्ज़री में, उन में मां सेशन होस्ट कयो। ऐं उन खां पोइ 2017 में 2018 में जॾहिं HLF थियो, उन में मां सेशन होस्ट कयो। त ऐं पोइ तव्हां ॾिसंदो त 2019 खां पोइ कंहिं बि लिटरेचर फेस्टिवल में मूंखे कोन दावत ॾिनी वई एज़ अ स्पीकर या होस्ट करण जी, सिर्फ़ु इन जे करे जो जेको मुंहिंजो नैरेटिव ऐं बयानियो हो, उहो मुंहिंजो नैरेटिव ऐं बयानियो उहो जेको सोशलिस्ट चइजे या लेफ्टिस्ट चइजे, ऐं या उनखे चइजे त हिकिड़ो तरक़ी पसंद बयानियो हो, जंहिंजे करे उहा ॻाल्हि उन्हनि इदारनि खे हज़म न पई थिए, जेके इदारा करोड़े रुपया, अरबे रुपया सिर्फ़ु इन में इन्वेस्ट पिया कनि, त इहो बयानियो सिंध जे अंदरां ख़तमु थिए। त इन जे करे तव्हां ॾिसंदो त लिटरेचर फेस्टिवल्स जेके बि सिंध में आहिनि, उन में जेके सिंध जा गंभीर मसला आहिनि, फॉर सपोज डिस्प्लेसमेंट ऐं डिस्पोज़ेशन, सिंध जो केतिरो गंभीर मसलो आहे, सिंध जी ज़मीन टोटल फबाई पई वञे, सिंध जा कुदरती वसीला, उहो मसलो तव्हांखे लिटरेचर फेस्टिवल्स मां मुकमल गायब मिलंदो। उन खां अलावा ॿिया जेके सिंध में ई धारी आबादकारी जो इशू आहे, उहो तव्हांखे लिटरेचर फेस्टिवल्स मां गायब मिलंदो। सिंध जे अंदरि जेके ॿिया रोज़गार जा मसला आहिनि, उहे तव्हांखे मुकमल उतां
उन उहे मसला उतां खां तव्हांखे ॻाए मिलंदा। त ही जेका हींअर सिंध जे अंदरि जेके क्राइसिस आहिनि, उन्हनि क्राइसिस खे लिटरेचर फेस्टिवल्स रिफ्लेक्ट छो नथा कनि, इहो हिकिड़ो क्वेश्चन आहे। छो त डिज़ाइन लिटरेचर फेस्टिवल्स जी इहा हूंदी आहे पूरी दुनिया जे अंदरि, त जेके समाजी मसला उन वक़्त में एग्ज़िस्टिंग हूंदा आहिनि, उन्हनि खे उन प्लेटफॉर्म ते लिटरेचर फेस्टिवल जे प्लेटफॉर्म ते खयो वेंदो आहे। पर सिंध में तव्हां ॾिसो था त अहिड़ो कुझु बि कोन्हे। ऐं अगरि अहिड़ो को मौज़ू रखियो बि वञे थो त उन ते जेके स्पीकर्स आहिनि, उहे स्पीकर्स उन नैरेटिव ते नथा ॻाल्हाइनि जेको बुनियादी मसइले खे उजागर करे ऐं माण्हुनि में उहा अवेयरनेस पैदा करे। त उहे स्पीकर्स तव्हां ॾिसो त उहे स्पीकर्स ॾाढा हिकिड़ा मख़सूस मकतब फ़िक्र जा हूंदा, मख़सूस पंहिंजे पॉइंट ऑफ व्यू जा हूंदा, जेके स्टेट लाइ क़ाबिल क़बूल हूंदा। उहे ई स्पीकर्स सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे लिटरेचर फेस्टिवल्स में मिलंदा। उहे ई दानिश्वर तव्हांखे लिटरेचर फेस्टिवल्स में मिलंदा जेके स्टेट लाइ क़ाबिल क़बूल हूंदा। उहे न मिलंदा जेके तनक़ीदी हूंदा, रियासत ते रियासती इदारनि ते तनक़ीदी हूंदा। ऐं जेके सिंध जे अंदरि जेके असांजा मसला वजूदी बका जा मसला आहिनि, जंहिंमें मूं ॿुधायो त डिस्पोज़िशन जो मसलो आहे, धारी आबादकारी जो मसलो आहे, उन मसइले ते ॻाल्हाइण वारा तव्हांखे मेजॉरिटी ऑफ सेशंस में ऐं फेस्टिवल्स में तव्हांखे न मिलंदा। ऐं ॿियो ॾिसो न, जेको असां ॾिसूं था त ही जेका फेस्टिवल्स जी वेव आहे, तव्हां मूंखां क्वेश्चन कयो त इहो कीअं शुरू थियो, त हिकिड़ी न्यू लिबरल वेव जेका दुनिया जे अंदरि जॾहिं शुरू थी, हाणे न्यू लिबरल खे मां ईअं चवंदुसि त हिकिड़ो टाइम हो दुनिया जे अंदरि सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ, जॾहिं कोल्ड वॉर शुरू थी, ऐं ॿ सुपर पावर्स हुआ, अमेरिका ऐं सोवियत यूनियन, त दुनिया हिकिड़ो तमामु अहिड़ो कॉन्टेंट दुनिया प्रोड्यूस कयो पिए, जेको कॉन्टेंट मज़ाहिमती कॉन्टेंट हो अदब जे ज़रिए। ठीकु आहे, हुन में तव्हांखे सोशलिस्ट कॉन्टेंट तमामु घणो मिलंदो, ऐं असां वटि बि तमामु घणो तरक़ी पसंदि अदब सरजी रहियो इंडिया जे अंदरि, मिडिल ईस्ट जे अंदरि, यूरोप जे अंदरि, जेके तहरीकूं फ्रांस जे अंदरि, उहो सॼो हिकिड़ो तरक़ी पसंदि अदब हो। पर इन खे फुल स्टॉप लॻे थो न्यू लिबरलिज्म आहे। न्यू लिबरलिज्म 80s में शुरू थी थिए, ही पोस्ट कोलोनियल टाइम जीअं ख़तम थो थिए 80s में, हितां ई वरी पोस्ट मॉडर्न टाइम शुरू थो थिए। न्यू लिबरलिज्म में इहो ई हो त जेको ही ख़ासि तौर ते हिकिड़ो आर्ट ऐं जो मज़ाहिमत जेका रेज़िस्टेंस आहे, इन खे असांखे कमर्शलाइज़ करणो। ऐं उन जो वॾे में वॾो मिसाल तव्हांखे मिले थो अमेरिका जे अंदरि रॉक म्यूज़िक। हाणे अमेरिका जे अंदरि रॉक म्यूज़िक उहो म्यूज़िक आहे जेको कारनि जी मज़ाहिमत जो म्यूज़िक आहे, जेको मार्टिन लूथर किंग जूनियर जंहिं तहरीक हलाई, सिविल राइट्स जी मूवमेंट जेका कारनि जी अमेरिका में 60s 70s में हले थो, त उन्हनि जो नुमाइंदगी करे थो इहो म्यूज़िक, रॉक म्यूज़िक, जंहिंजो माइकल जैक्सन बि वाज़ वन ऑफ द रिप्रेज़ेंटेटिव्स ऑफ रॉक म्यूज़िक। त हुतां ॾिसो त हाणे रॉक म्यूज़िक अमेरिका में हिकिड़ी कमर्शियल एंटिटी आहे। त ईअं ई तव्हां ॾिसंदो त दुनिया जे अंदरि जेके जेके रेज़िस्टेंस या सिंबल्स हुआ, उन्हनि खे उन्हनि कमर्शियल करे माण्हुनि लाइ सिर्फ़ु एंटरटेनमेंट ठाहे छॾियो। ऐं असां वटि इहा शइ खणी देरि सां पहुती, छो त डेवलपमेंट असां वटि देरि सां पहुती आहे। लिटरेचर फेस्टिवल्स जे थ्रू असां वटि ईअं ई हिकिड़ी इन क़िस्म जी फिनोमिनन असां वटि अॻियां अचे पई। ठीक है सर, तव्हां इन में एंटरटेनमेंट जी ॻाल्हि कई। जेके ऑर्गेनाइज़र्स आहिनि उहे इहो चवनि था त ही जेको घुट जो माहौल आहे शहरनि में, असीं हिकिड़ो एनवायरनमेंट ॾियूं था, जेके बि शहरी आहिनि या जेके बि शागिर्द आहिनि या जेके माण्हू रहनि था उन्हनि खे, त उहे अचनि ऐं इंजॉय करे सघनि। ऐं जेके पार्टिसिपेंट हूंदा आहिनि, स्पेशली आउं हैदराबाद ऐं जामशोरे जी ॻाल्हि करां, छो तव्हां ख़ुदि शागिर्द रहियो आहे न, उहे इन्हनि मेलनि खे ईअं था ॾिसनि त बाबा वेंदासीं, इंजॉय कंदासीं, राग हूंदो, रंग हूंदो। ठीकु आहे, ऐं हुननि जो इहो चवणु हूंदो आहे त सियासी कमु अलॻि सां, ही कमु अलॻि सां। सो इहो तव्हां कीअं था ॾिसो इन ॻाल्हि खे? ॾिसो, जेकॾहिं एंटरटेनमेंट खे तव्हां खणंदव त मां हिन में तव्हांखे हिकिड़ो ज़बरदस्त मिसाल ॾींदुसि, तारीख़ी मिसाल आहे। मां हिकिड़े ॾींहुं रिनायंसस ते लेक्चर ॾिनो पिए, त रिनायंसस ते लेक्चर खां पहिरीं मूंखे कुझु पढ़णो हो, ऐं मूं ॾाढी ज़बरदस्त इन ते हिकिड़ो रिसर्च पेपर पढ़ियो। उन में इहो हो त रिनायंसस जी जेका दुनिया जी काफ़ी मक़बूल तहरीक आहे, जेका 13वीं 14वीं सदी में शुरू थी, ऐं पोइ 200-300 साल उहा रिनायंसस जी तहरीक हली आहे। हाणे उहा अदबी तहरीक हुई, उन में आर्ट जो रिवाइवल थो थिए, अदब जो रिवाइवल थो थिए। पर तव्हांखे ख़बर आहे, रिनायंसस तहरीक जी जेका शुरूआत हुई, उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट जे ज़मरे में हुई। छो त यूरोप जे अंदरि, हिन कॉन्टेक्स्ट खे तव्हां सम्झो त यूरोप जे अंदरि प्लेग हो उन टाइम ते। यूरोप जी जी 200 सालनि खां प्लेग खे फेस कंदो पिया। प्लेग वाज द फर्स्ट डेडली पेंडेमिक ऑन अर्थ। ऐं उहे माण्हू प्लेग जे करे हुननि जी तक़रीबन अधु आबादी यूरोप जी मरी वई हुई, ऐं माण्हू इन जा घर वॾे डिस्टेंस ते ठहियल हुआ, ऐं हू हिकिड़ी बोर क़िस्म जी लाइफ गुज़ारे रहिया। जेके कॉन्टेंट एंटरटेनमेंट जो हुननि वटि हो सिर्फ़ु मोरालिटी ऐं मिरेकल जेके प्लेस ऐं ड्रामा हुन टाइम ते थिएटर में परफॉर्म कया पिया, उहे मज़हबी हुआ। हू बोर थी चुका हुआ हिननि खां।
तो उन में तव्हांखे मॉर्लो जहिड़ो राइटर मिले थो, जेफरी चॉसर मिले थो, ऐं पोइ शेक्सपियर अचे थो। त हिननि माण्हुनि खे एंटरटेनमेंट प्रोवाइड करण बि चाहिए त असां माण्हुनि खे नई एंटरटेनमेंट प्रोवाइड कयूं ऐं माण्हू खे बोरियत मां निकिरनि, माण्हू ख़ुदि नई एंटरटेनमेंट ॾांहुं वधण पिया चाहिनि। पर मार्लो जो जेको मक़सदु हो, मार्लो ऐं पोइ उन मक़सद खे शेक्सपियर बि कैरी ऑन कयो। मार्लो जो मक़सदु इहो त माण्हू एंटरटेनमेंट ॾांहुं अचणु चाहिनि पिया, पर असांखे माण्हुनि खे बज़ाहिर त एंटरटेनमेंट लॻंदी, पर असांखे माण्हुनि खे हुन में हिकिड़ो मैसेज ॾियणो आहे। हिकिड़ो असांखे मैसेज ॾियणो आहे जेको मैसेज चर्च जे तसलुत खे तोड़े ऐं माण्हुनि खे इंडिविजुअलिटी ॾांहुं वठी वञे, ह्यूमनिज़म ॾांहुं वठी वञे। ऐं पोइ तव्हां ॾिसो त मॉर्लो जो जेको डॉक्टर फाउस्टस आहे, जेको हुनजो ड्रामो आहे, उहो हिकिड़ो ज़बरदस्त एंटरटेनमेंट वारो ई प्ले आहे। हुन में डॉक्टर फाउस्टस जेके सभिनी ते सां मज़ाक कंदो आहे, हुननि जे जेको आहे मथनि ते सिंग ठाहे, त उहो एंटरटेनमेंट आहे। पर डॉक्टर फाउस्टस एॾो कमाल जो मैसेज आहे, एॾो यूरोप जे अंदरि कमाल जो मैसेज आहे, जंहिं क्रिश्चियनिटी जो तसलुत तोड़ियो, जंहिं किंगडम खे एॾो वॾो धक हयो, हुनजी अथॉरिटेरियन खे, क्वीन एलिज़ाबेथ वन जेका हुई, हुन कंस्पायरेसी करण ते मजबूर थी वई मार्लो खे माराइण जे लाइ। त ॾिसो एंटरटेनमेंट त उन्हनि बि प्रोवाइड कई हुई, माण्हुनि जी डिमांड बि एंटरटेनमेंट हुई। माण्हुनि जी डिमांड एंटरटेनमेंट हर कल्चर, हर समाज में हूंदी आहे, ठीकु आहे। पर उन एंटरटेनमेंट जे ज़रिए इहो अदीब ऐं राइटर जो कमु आहे त हू पंहिंजो मैसेज कीअं थो पहुचाए माण्हुनि ताईं। हाणे यूरोप जा उहे माण्हू रिनाइंसस जे दौर में एॾो तंग अची चुका हुआ क्रिश्चियनिटी खां ऐं उनजे तसलुत खां, किंगडम जे तसलुत खां, इन बोर्डम वारी ज़िंदगी खां। हाणे हू नवाण तरफ़ अचणु चाहिनि पिया। उन्हनि जो मक़सदु मज़हबी फैक्टर्स खे चैलेंज करणु कोन हो, हुननि जो मक़सदु पंहिंजे पाण खे एंटरटेन करणो। पर उन एंटरटेनमेंट उन्हनि खे मैसेज अहिड़ो ॾिनो जो हू हमेशह जे लाइ तारीख़ में हुननि जेको आहे सो उन्हनि रियासतुनि खे चैलेंज कयो, बादशाहतुनि खे चैलेंज कयो, उन चर्च जे तसलुत खे चैलेंज कयो, ऐं हू अॼु दुनिया जा तमामु घणा प्रोग्रेसिव डेवलप्ड खिता आहिनि, ठीकु आहे। तो इहो हिकिड़ो मिसाल आहे त एंटरटेनमेंट त उन्हनि माण्हुनि खे खपी पए ऐं उन्हनि जे अदीबनि एंटरटेनमेंट प्रोवाइड कई, पर उन एंटरटेनमेंट जे ज़रिए हुननि अहिड़ो मैसेज ॾिनो, ठीकु आहे। हाणे असां वटि छा आहे त तव्हां लिटरेचर फेस्टिवल्स ॾिसंदव त हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो टेम्पोरल, हिकिड़ो मोमेंटस क़िस्म जूं एक्टिविटीज़ आहिनि इहे, ठीकु आहे, जंहिंमें को विजनरी मैसेज कोन्हे, जो आइडियोलॉजिकल मैसेज कोन्हे। आइडियोलॉजिकल मैसेज ऐं विजनरी मैसेज इन करे कोन्हे छो त उते उहे माण्हू विहारिया नथा वञनि जेके आइडियोलॉजिकल हुजनि, जेके विजनरी हुजनि, जिन जो विजन हुजे, जिन जी तरबियत पॉलिटिकल प्लेटफॉर्म्स जे तहत थी हुजे, हू सियासी माण्हू हुजनि। हिकिड़ा त जेके सियासी माण्हू आहिनि उहे तव्हां ॾिसंदव त हाणे उन्हनि जो सियासत सां को बि तालुक कोन्हे। अहिड़ा दानिश्वर तव्हांखे जाम मिलंदा, मां नाला नथो खणा, पर हिननि दानिश्वरनि सां सोशल मीडिया ते थींदी रहंदी आहे। सो ऐं हिकिड़ा जेके सियासी आहिनि हींअर, उन्हनि खे स्पेस नथो ॾिनो वञे, ठीकु आहे। छो स्पेस कोन थो ॾिनो? डेफिनेटली उहो आइडियोलॉजिकल ऐं विजन जी ॻाल्हि कंदा आहियूं, नौजवाननि में हिकिड़ो स्पार्क पैदा कंदी ऐं नौजवाननि खे मैसेज मिलंदो, ऐं नौजवान रियासत ते क्वेश्चन कंदा। त हाणे रियासत जे पैसे सां जेके फेस्टिवल्स थियनि पिया, उन में रियासत ते क्वेश्चन थिए त इहा डिज़ाइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। त उहो ई इन करे उन्हनि माण्हुनि खे कोन्हे। ॿियो हिकिड़ो हुनजो सबबु इहो आहे त जेको सिर्फ़ु एंटरटेनमेंट फॉर द सेक ऑफ एंटरटेनमेंट आहे, ऐं ही जेके फेस्टिवल्स फॉर द सेक ऑफ एंटरटेनमेंट आहिनि सिर्फ़ु, एंड फॉर द सेक ऑफ अवेयरनेस, क्रिटिकल थिंकिंग, ओवरऑल सिंध जे अंदरि हिकिड़ो पॉलिटिकल कल्चरल डिक्लाइन आहे। सियासी तंज़ीमुनि खे जेको कमु, जेको रोल, जेको कॉन्ट्रीब्यूशन हुननि जो थियो पिए, जेको रोल हुननि खे परफॉर्म करणो हो, जेको आहे सो हिन गुज़िरियल ॾहाके में, त उहो रोल हुननि परफॉर्म न कयो, ठीकु आहे। शहीद बशीर खान कुरैशी जी जॾहिं शहादत थिए थी, या ॿिया पॉलिटिकल लीडर्स साईं रसूल बख्श अली जो बि लाॾाणो थिए थो, या ॿियो, त हाणे हुननि जो हिकिड़ो रोल थिए थो त बाबा तव्हां हिकिड़ी जेका जनरेशन आहे जिते लीडरशिप गैप अची वियो आहे, उन्हनि खे मैसेज ॾिजे, तंज़ीम साज़ी कजे, सर्किल्स हलाइजनि पॉलिटिकल, ऐं उहा माण्हुनि जी तरबियत कजे, उहा ज़हनी ओसर कजे त हू हिकिड़ा तनक़ीदी निगाह सां शयुनि खे ॾिसनि बि सही। पर इहो असां वटि न थियो, ऐं हिकिड़ो वॾो गैप असां वटि अची वियो। हिकिड़ो गैप त असां वटि 90s में ई पैदा थी चुको हो, पर 90s खां पोइ जॾहिं ही गैप असां वटि पैदा कयो वियो, ऐं सियासी तंज़ीमुनि खे बि तव्हां ॾिसो त कंहिं वॾे हद ताईं कोऑप्ट करण जी कोशिशि कई वई। हींअर इलाही सिंध जूं जेके तरक़ी पसंद नाले मात्र सियासी तंज़ीमूं आहिनि, ऐं उहे चवनि थियूं त जेको आहे नाले वारियूं, उहे चवनि थियूं त हाणे हुनजो को नैरेटिव रियासत जे ख़िलाफ़ न आहे, ऐं हू तव्हांखे ख़बर आहे उहे कंहिं बि ॻाल्हि ते ऐं स्टैंड वठण लाइ उन्हनि खे वॾो जेको आहे सो समाज जो प्रेशर ॾिजे थो, पोइ हू ॻाल्हाइनि था, ईअं हू ॻाल्हाइनि नथा। सो इहे मामला आहिनि। ऐं सम्झां थो त हिकिड़ी सियासी तरबियत असां वटां गाइब थी वई आहे, पॉलिटिकल डिक्लाइन आहे, प्रोग्रेसिव पॉलिटिकल डिक्लाइन आहे, ऐं कल्चरल डिक्लाइन पिणु आहे। ऐं हुन सां गॾोगॾु अदीब ऐं दानिश्वर जेको आहे, हू रियासत जी झोली में किरियल आहे। हू
इन एंटरटेनमेंट जे ज़रिए वो पैगाम नथो ॾियणु चाहे जेको पैगाम क़ौमुनि लाइ तरक़ी पसंदि। ॾिसो न, मज़लूम क़ौमुनि जा फेस्टिवल सेलिब्रेशन्स वारा कोन थींदा आहिनि, उन्हनि में तव्हां मैसेज ॾींदा आहियो त हिन क़ौम जी तरक़ी पसंदी लाइ छा करणु घुरिजे। असां मज़लूम क़ौम आहियूं, असां हाकिम ऐं हुकुमरान क़ौम कोन आहियूं। असांखे इहो सम्झणो पवंदो त असां मज़लूम क़ौम आहियूं, असांजे आज़ादी कोन हासिल कई आहे जो असांजे फेस्टिवल्स में रुगो सेलिब्रेशन हुजे। हा, सेलिब्रेशन इज़ नेसेसरी पार्ट ऑफ द एंटरटेनमेंट ऐं उहो हुजणु बि घुरिजे, उन खां इनकार कोन्हे त एंटरटेनमेंट या सेलिब्रेशन समाज मां मुकमल ख़तम कई वञे। उन जा अलॻि ॿिया बि रिसोर्सिस आहिनि। तव्हां मूवीज़ ॾिसो था, तव्हां सिनेमा खे इंजॉय कयो था, तव्हां गेम्स ॾिसो था, तव्हां गेम्स खेॾो था, तव्हां आउटिंग्स कयो था, इहे बि एंटरटेनमेंट्स आहिनि, ठीकु आहे। पर जॾहिं लिटरेचर फेस्टिवल जे एंटरटेनमेंट जी ॻाल्हि अचे थी त उहा एंटरटेनमेंट इज सपोज टू गिव अ प्रोग्रेसिव एंड पॉलिटिकल मैसेज टू द ऑडियंस एंड टू द पीपल ऑफ द सप्रेस्ड नेशन। सही, ज़िम्मेवारी आहे। ठीक है। सर, हिकिड़ी पूरी तहरीक है या हिकिड़ो पूरो सिंध में ख़ासि तौर ते आहे त अदब जेके लिखंदड़ आहिनि या हाणे जेके अदीब आहिनि उहो चवनि था त बाबा सियासत या सियासी अदब लिखणु असांजो कमु ई न आहे। ऐं जेके बि इहे मेला ऑर्गेनाइज़ कनि था उहे चवनि था त पॉलिटिकल मैसेज ॾियणु असांजो कमु न आहे। उहे सियासी पार्टियूं आहिनि, जेकॾहिं तबक़ाती मैसेज ॾियणो आहे त उहो कंहिं सोशलिस्ट पार्टी खे ॾियणो आहे। जेकॾहिं तव्हां क़ौमी ग़ुलामी जी ॻाल्हि कई त उहो कंहिं क़ौमी पार्टी खे ॾियणो आहे। रियाज़ चांडियो वेठो ॾे, असीं थोरी ॾियूं था। सो पूरो कॉन्सेप्ट है सर, इन्हनि खे कीअं थो काउंटर करे सघिजे सर, इन पूरे मां आर्गुमेंट। ॾाढो ज़बरदस्त सवाल आहे हफ़ीज़। मां हिकिड़ो सिर्फ़ु तव्हांखे सवाल कंदुसि त जेके मेला कराइण वारा आहिनि उहे न त सियासी माण्हू आहिनि न अदीब आहिनि, उहे तव्हांखे ख़बर आहे केरु आहिनि। उहे सहाफ़ी आहिनि जेके प्रोफेशनल सहाफ़ी कोन आहिनि, ठीकु आहे। ऐं उहे असां वटि मेला कराइनि था त उन्हनि खां त पुछो त तव्हां जर्नलिज़म में तव्हांजो कहिड़ो कॉन्ट्रीब्यूशन आहे। तव्हां जर्नलिज़म में सिंध खे हींअर ताईं इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म में एॾी वॾी खोट आहे सिंध जे अंदरि, त उहे अनप्रोफेशनल माण्हू आहिनि जिन खे ख़बर ई कोन्हे पंहिंजे पेशे जी, ठीकु आहे। ऐं आउं सम्झां थो जेकॾहिं को सहाफ़ी आहे त उनखे उहो इन्वेस्टिगेटिव जर्नलिस्ट हुजणु घुरिजे ऐं उहो ई हुनजो पेशो आहे, उन में उहो तमामु ज़बरदस्त कमु करे सघे थो। लिटरेचर फेस्टिवल्स हिननि जी जॉब न आहे, हिन जो कमु न आहे, ठीकु आहे। उहो करणु घुरिजे समाज जे तरक़ी पसंद परतनि खे, शागिर्दनि खे करणु घुरिजे, यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे, उन्हनि तरक़ी पसंद अदीबनि खे जेके सियासी तंज़ीमुनि जो हिसो आहिनि, उन्हनि वकीलनि खे जेके सियासी फिक्र सां सलाह ॾियल आहिनि, उन्हनि उस्तादनि खे जेके यूनिवर्सिटियुनि में पढ़ाइनि था, ही उन्हनि जो कमु आहे, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं को इहा ॻाल्हि करे थो त इहो लिटरेचर फेस्टिवल जो कमु कोन्हे, त हू नज़रियाती का ॻाल्हि करे या सियासी का ॻाल्हि करे ऐं जेको आहे सो को मैसेज ॾिए, छो त उन लाइ त पॉलिटिकल पार्टीज़ वेठियूं आहिनि। त इन्हनि खां इहा त पुछो त जेको लिटरेचर फेस्टिवल तव्हां कयो था, भला असांखे अदब जी माना त ॿुधायो। बाबा, जॾहिं लिटरेचर जी माना ई इहा आहे त समाज जे क्राइसिस खे, समाज जे उन्हनि कॉम्प्लेक्स खे रिफ्लेक्ट करणो आहे अदब में, कहाणियुनि में, त उहो त आहे ई पॉलिटिकल। को अहिड़ो समाज आहे जेको अपॉलिटिकल समाज आहे, जेको गैर सियासी समाज हुजे। को बि दुनिया में आऊं नथो सम्झां त गैर सियासी समाज हूंदो, हर समाज सियासी समाज आहे। ऐं उन समाज जी अकासी अदब में थींदी आहे। जॾहिं समाज जी अकासी अदब में थी थिए त उनजी सियासी अकासी उन अदब में आहे। जेको लिटरेचर फेस्टिवल तव्हां कयो पिया, जिते जेको अदब डिस्कस कयो पिया, उहो अदब आहे ई सियासी। त तव्हां इहो कीअं था चई सघो त इहो असांजो कमु ई कोन्हे, त असां सियासत ते न ॻाल्हायूं ऐं असां सियासी नज़रिए ते न ॻाल्हायूं, इहो त सियासी पार्टियुनि जो कमु आहे। त जे अदब ते तव्हां ॻाल्हायो पिया, उहो त आहे ई सियासी अदब। सिंध जो 4 ॾहाकनि जो अदब, 50 जो, 60 जो, 70 जो, 80 जो, उहो मुकमल सियासी अदब आहे। वन यूनिट जो अदब, MRT जो अदब सियासी अदब आहे, जंहिंखे तव्हां लिटरेचर फेस्टिवल्स में वेही डिस्कस कयो था। सवाल इहो ई आहे त इन अदब खे बि उन्हनि गैर सियासी करे छॾियो आहे, ठीकु आहे। सही। उन अदब खे बि उन्हनि उन ज़मरे में हाणे गैर सियासी करे छॾियो आहे, छो त हू सियासत ते ॻाल्हाइनि कोन था। ऐं इहा स्टेट जी स्पॉन्सरशिप जेका फेस्टिवल्स की आहे, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे आहे त इहो मज़ाहिमती स्पिरिट हिननि मां खसणो आहे, ठीकु। सो आउं सम्झां थो त उहा इहा आहे, इहा इंतिहाई फरसूदा क़िस्म जी ॻाल्हि आहे, ॾाढी अनप्रोफेशनल ॻाल्हि आहे। इनकॉम्पिटेंट माण्हू इहा ॻाल्हि करे सघे थो त लिटरेचर फेस्टिवल्स जो कमु सियासी मसइलनि ते, समाजी मसइलनि ते ॻाल्हाइण न आहे। इहो लिटरेचर जो कमु ई इहो आहे। लिटरेचर प्योरली इन सां डील थो करे। ठीक है। सर, तव्हां सोशल मीडिया ते ॾिठो त अयाज़ मेले ख़िलाफ़ हिकिड़ी या अयाज़ मेले जे लाइ हिकिड़ी पूरी ॻाल्हि कई वई आहे त ठीकु आहे, बिलावल भुट्टो हुनजो इफ़्तिताह कंदो। सो उन ते पूरी हिकिड़ी कंट्रोवर्सी हले पई। हाणे अयाज़ मेले ते बिलावल भुट्टो इफ़्तिताह कंदो, उन ते एतिराज़ आहे या अयाज़ मेले जे ओवरऑल स्कीम ते एतिराज़ आहे? तव्हां छा था चवणु चाहियो? या ॾिसो, इहो ईअं ई आहे। बिलावल भुट्टे जो जेको इफ़्तिताह बिलावल भुट्टो जेको करे पियो अयाज़ मेले जो इफ़्तिताह, इहो ईअं ई आहे जीअं पंजाब गवर्नमेंट फेस फेस्टिवल ऑर्गेनाइज़ कंदी आहे ऐं उन फेस फेस्टिवल ते करोड़े रुपया लॻंदा आहिनि। ऐं पोइ पंजाब हुकूमत उहो फेस फेस्टिवल जेको ऑर्गेनाइज़ कंदी आहे, हुकूमती
जेके आहिनि कारिंदा उहे करण ईंदा आहिनि हिन जे इफ़्तिताह हुकूमती नुमाइंदा। त इहो ईअं ई आहे, उहो फेज़ मत फेज़ जॾहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी शाइरी सिर्फ़ु हिन मुल्क जे हिननि ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ कई, ठीकु आहे, ऐं जंहिं बंगाल ते जेको ज़ुल्म पाकिस्तानी फोर्स कयो, उन ते उन एतिरी जेको आहे सो स्ट्रॉन्ग क़िस्म जी शाइरी कई, एॾा उन जा कमाल जा एक्सप्रेशन्स आहिनि। उन फेज़ फेस्टिवल जो इफ़्तिताह पंजाब जो हिकिड़ो वज़ीर कंदो आहे, ठीकु आहे, ऐं उन फेज़ खे अॼु उन्हनि मुकमल पाकिस्तानी ठाहे छॾियो आहे। उहो फेज़ जे सॼी ज़िंदगी शाइरी मज़दूर तबक़नि जे हक़ में कई, पाकिस्तानी इदारनि जे ख़िलाफ़ कई, हू जेल में रहियो पंहिंजी शाइरी जे करे बि। त ॾिसो, इहो ई त मां ॻाल्हि कई त रियासत कीअं कोऑप्ट कंदी आहे। तव्हांजे प्रोग्रेसिव नैरेटिव खे जॾहिं रियासत कोऑप्ट कंदी आहे त ईअं ई थींदो आहे। हाणे इहो रियासतूं ईअं कंदियूं आहिनि, नियो लिबरल रियासतूं न, नियो लिबरल रियासतूं ईअं कंदियूं आहिनि, उन्हनि खे कमर्शलाइज़ करिणो आहे ऐं उन्हनि खे जेके स्टेट जे एंटी नैरेटिव वारा माण्हू आहिनि, उन्हनि खे उन्हनि जी उहा तशरीह करणी आहे, उन्हनि जी उहा इंटरप्रिटेशन करणी आहे जेका स्टेट जे हक़ में हुजे। फेज़ मत फेज़ जी फेज़ फेस्टिवल में उहा इंटरप्रिटेशन कई वेंदी आहे। हा, कुझु माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि, वॾो स्ट्रॉन्गली ॻाल्हाईंदा आहिनि फेज़ फेस्टिवल में, इंडिया खां जेके माण्हू ईंदा आहिनि या पाकिस्तान में कुझु माण्हू उन ते ॾाढो तनक़ीदी ॻाल्हाईंदा आहिनि, ठीकु आहे, पर असां वटि अयाज़ मेले में अञा बि इहा शइ कोन्हे। अयाज़ मेले में मां इहा चवंदुसि, इहा हिकिड़ी हींअर कोशिशि आहे। ॾिसो न, 6-7 साल हिन ते कमु थियो, 6-7 साल पीपल्स पार्टी जी फंडिंग ते अयाज़ मेलो थियो, पर हाणे पीपल्स पार्टी वारा पाण अची विया साम्हूं, बिलावल भुट्टो ख़ुदि अची वियो, त इहा कोऑप्टेशन आहे। त अयाज़ जी ही उहा इंटरप्रिटेशन साम्हूं आणणु चाहिनि था जेका रियासत जे हक़ में हुजे। उहो अयाज़ जेको इनकलाबी गीतनि वारो अयाज़ आहे, उहो अयाज़ जेको इनकलाबी सोचुनि वारो अयाज़ आहे, उहो अयाज़ जेको चे गवेरा ते लिखे थो, ठीकु आहे, उहो अयाज़ जेको साम्राज्य जे ख़िलाफ़ के जो इफ़्तिताह करे को बिलावल भुट्टो, ठीकु आहे। त इहो तव्हां अंदाज़ वञो, सिर्फ़ु इहा हिकिड़ी कोशिशि आहे त अयाज़ जी उहा इंटरप्रिटेशन साम्हूं आंदी वञे जेका हुकूमत जे हक़ में हुजे। हाणे अयाज़ मेले जे अंदरि तव्हांखे को अहिड़ो नैरेटिव न मिलंदो, को अहिड़ो प्रोग्रेसिव नैरेटिव न मिलंदो, का जदीद तशरीह अयाज़ जी न मिलंदी। अयाज़ जी तशरीह तव्हांखे वर्ल्ड लिटरेचर सां कंपैरिज़न में कोन मिलंदी, त दुनिया जा ॿिया शाइर ऐं अयाज़ खे हुनखे भेटे करे ॿुधाइजे त कीअं आहे। ऐं अयाज़ अॼु जे असांजे मज़लूम परतनि लाइ जेका मज़लूम परतनि जी जेका अयाज़ शाइरी कई आहे, उहा त असांखे ॿुधण में ई नथी अचे। उहा त हिकिड़ी ॾाढी जमालियाती ख़ूबसूरत शाइरी जेका औरत ते थियल आहे, उहा अयाज़ जी शाइरी ॿुधाई थी वञे त अयाज़ हिकिड़ो अहिड़ो शाइर हूंदो, ठीकु आहे। सो इहो हिकिड़ो अटेम्प्ट आहे जेको कयो वेंदो आहे, ऐं इहा का नई ॻाल्हि कोन्हे दुनिया में त हिननि अदीबनि खे, हिननि दानिशवरनि खे, हिननि वॾनि वॾनि खे मरण खां पोइ रियासतूं कोऑप्ट कंदियूं आहिनि, मरण खां पोइ हुननि खे रियासतूं एडॉप्ट कंदियूं आहिनि, पंहिंजो बचो चवंदियूं आहिनि। फेज़ खे पंजाब हुकूमत पंहिंजो बचो चवे थी, ईअं ई सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी जेका आहे सो उहो अयाज़ खे पंहिंजो चवे थी। उहो अयाज़ जेको सदाईं हुननि जे ख़िलाफ़, हा, अयाज़ जो हिकिड़ो दौर हो, असां जॾहिं चई सघूं था त उहो सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हो, उहो रियासत सां गॾु बीठो ऐं हुन ते अयाज़ तनक़ीद थी। पर अयाज़ मजमूई तौर ते जेका हुनजी शाइरी आहे, उहा हिकिड़ी प्रोग्रेसिव शाइरी आहे, उहा मज़लूम क़ौमुनि जी शाइरी आहे। सही। त माना इफ़्तिताह जी मिसाल जे तौर ते इफ़्तिताह त लतीफ़ मेले जो ज़िया बि कयो, अयूब बि कयो, त माना इफ़्तिताह ते मसइलो न आहे। मुंहिंजो न, सवाल ॾिसो, तव्हां खां इहो इफ़्तिताह ते मसलो आहे न। इफ़्तिताह ते ॾिसो, लतीफ़ फेस्टिवल जो जेकॾहिं कंहिं लतीफ़ जे प्रोग्राम जो इफ़्तिताह ज़ियाउल कयो त इहो बि एतिरो ई ख़तरनाक हो जेतिरो बिलावल भुट्टो शेख अयाज़ जे मेले जो इफ़्तिताह करे वियो। न सुठो हुओ न सुठो हीअ, हिन खे असां कंपेयर त कयूं था, छो त रियासतूं ईअं कंदियूं आहिनि, उन्हनि माण्हुनि सही। खे पंहिंजो चवंदियूं आहिनि। पर लतीफ़ ऐं अयाज़ में थोरो असांखे फ़र्क़ु सम्झणो पवंदो। लतीफ़ ऐं अयाज़ में फ़र्क़ु इहो आहे त लतीफ़ ॾिसो क्लासिकल टाइम जो शाइर हो। लतीफ़ इख़लाक़ी क़दरनि ते वधीक शाइरी कई आहे। लतीफ़ जे टाइम में क़ौमी तसवुर एतिरो डेवलप्ड कोन हो, क़ौमियत ते एतिरी शाइरी उहा कोन्हे। पाकिस्तान उन टाइम ते वजूद कोन पे रखियो लतीफ़ जे टाइम में, त उहो कोन्हे। त हींअर जेके अॼु जा जेके रियासती जेके असां ॾिसूं था स्ट्रक्चर आहिनि, उन तहत जेका अयाज़ जी शाइरी थियल आहे, उहो त अॼु जे दौर सां एब्सोल्युटली रेलेवेंट आहे न। त उन में हिकिड़ो हिकिड़ी उन जेको आहे सो पार्टी जो सरबराह अची इफ़्तिताह करे, जेका पार्टी रियासती पार्टी रही आहे, ऐं जंहिं पार्टी जे ख़िलाफ़ सिंधी माण्हू, पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ जेको सिंधी क़ौमी कारकुन आहे, उहो उन सॼी उमिरि उनजी मुखालिफ़त कई आहे, उनजा नज़रिया उन्हनि जे ख़िलाफ़ आहिनि। सो आउं सम्झां थो इहो त हिकिड़ो अयाज़ ते राताओ हणणु आहे, अयाज़ जी हिकिड़ी अहिड़ी इंटरप्रिटेशन जो इम्प्रेशन ॾियणो आहे। हाणे ॾिसो, नओं न्यू जनरेशन आहे न, सिंध यूनिवर्सिटी में जॾहिं मां पढ़ाईंदो हुउसि, अयाज़ मेलो थींदो हो, हिकु ॿ अयाज़ मेले में सेशन्स मूं होस्ट कया, ऐं हुन में असां, मूंखे लॻे थो उन खां पोइ जेको लास्ट मूं सेशन होस्ट कयो अयाज़ मेले में, ऐं मूं जेके स्पीकर्स हुआ उन्हनि खां सियासी कॉन्टेक्स्ट में सवाल कया, त हुन खां पोइ मूंखे सेशन होस्ट करण लाइ न मिलियो। ऐं मां सम्झां थो त इहा
मुंहिंजे नैरेटिव जी कामयाबी आहे जो हुनजो एॾो असरु हो जो वरी मूंखे घुरायो कोन वियो। सिंध यूनिवर्सिटी जा जेके हुन टाइम ते स्टूडेंट्स उते हुआ त मां हुननि खे अयाज़ जी ख़बर, त कहिड़ी ख़बर हुई, हुननि खे इहो लॻो पियो त अयाज़ हिकिड़ो अहिड़ो शाइर आहे जेको सिर्फ़ु गुलनि ते, वणनि ते, ॿूटनि ते, औरत ते शाइरी कंदो हो। त इहा ॻाल्हि जॾहिं अयाज़ मेले में थी, मुंहिंजी कुझु स्टूडेंट्स आहिनि, त मूं ॿिए ॾींहुं सिंध यूनिवर्सिटी में ज़बरदस्त लेक्चर ॾिनो हो। जॾहिं मोकलूं ख़तम थियूं, पोइ जनवरी सेमेस्टर शुरू थियो, त मूं हुन में मूंखे चयो त अयाज़ इहो कोन्हे, अयाज़ असल में जेको सियासी पासो अयाज़ आहे उहो कीअं लिकायो वञे थो मेलनि में, नज़रियाती पासो अयाज़ जो कीअं लिकायो वञे थो, मज़लूम क़ौमनि जे बारे में जेको अयाज़ जो पासो आहे उहो कीअं लिकायो थो वञे। सो इहे सभु शयूं आहिनि जेके रियासतूं कंदियूं आहिनि, ऐं इहो रियासतुनि नियो लिबरल रियासतुनि जो इहो तरीक़ेकार आहे। पहिरीं त तव्हां उन्हनि जेको बाग़ी एलिमेंट आहे उन्हनि अदीबनि में, उन्हनि दानिशवरनि में, उन्हनि खे कोऑप्ट कयो, पोइ उन्हनि खे कमर्शलाइज़ कयो। ठीकु आहे, पोइ उन्हनि खे मुकमल तौर ते तव्हां कमर्शलाइज़ करे छॾियो, त जीअं माण्हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ अचनि। हाणे अदब लिटरेचर फेस्टिवल जेको आहे उहा हिकिड़ी कमर्शियल सूरत आहे, हिकिड़ी एंटरटेनिंग सूरत आहे। जिते एंटरटेनमेंट आहे उते कमर्शियल फिनोमिनन बि आहे, छो त असांजी एंटरटेनमेंट कमर्शलाइज़ेशन सां जुड़ियल आहे। सही आहे। सो ईअं ई तव्हां ॾिसंदो त हाणे अयाज़ वॾे हद ताईं कमर्शियल थींदो, ऐं सभिनी नौजवाननि खे अयाज़ जी नए नस्ल खे ख़बर हूंदी, पर कहिड़े अयाज़ जी ख़बर हूंदी उहो बहस जोॻो आहे। त जेको अयाज़ असां पढ़ियो उन जी हुनखे ख़बर हूंदी, जेको अयाज़ रसूल बख्श पली जे पढ़ियो, जेको अयाज़ साईं जीएम सैयद ॾिठो, उहो अयाज़ उन्हनि खे ख़बर हूंदो, या जेको अयाज़ लिटरेचर फेस्टिवल वारा ॿुधाइनि पिया उहो अयाज़ उन्हनि खे ख़बर हूंदो। सो इहो फ़र्क़ु ज़रूर हूंदो। ठीक है सर, वन लास्ट क्वेश्चन तव्हांखे बि वञिणो आहे। सो हाणे लास्ट क्वेश्चन मुंहिंजो इहो आहे त सिंध जो मज़ामती अदब जेको आहे उहो सदाईं मज़ामत भरियो रहियो आहे, पर तव्हां ॾिसो था त हाणे बाक़ाइदगी सां हिकिड़ी मुग़लनि वारी दरबार लॻी पई आहे, वज़ीफ़ा निकिरनि था, बाक़ाइदगी सां पैसा लॻाया वञनि था, ऐं लिटरेचर फेस्टिवल में बि जेको कुझु कयो वञे थो इहो ठीकु आहे, इन ते हिकिड़ी तनक़ीद जाइज़ आहे, पर कजे छा? सियासी पार्टियूं एब्सेंट आहिनि, तव्हां वटि, मूं वटि, या पाण जहिड़ा ॿिया जेके आहिनि उन्हनि वटि एॾा रिसोर्सिस न आहिनि, रिसोर्सिस न so आहिनि। हा, सही। how to counter them? या ॾिसो, हाणे काउंटर करण हिकिड़ो तव्हां ज़बरदस्त सवाल कयो आहे, ऐं असांखे काउंटर करणु घुरिजे, ऐं असां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां काउंटर कंदा बि रहिया आहियूं। मसलन असां हिकिड़ो अल्टरनेटिव प्लेटफॉर्म जोड़ियो, जेको असांजो अल्टरनेटिव प्लेटफॉर्म कमु करे पियो, ऐं उहे आहे असांजो सर्किल क्रिटिकल स्टडीज़ फोरम। ऐं तव्हांखे सची ॿुधायां त इहो अल्टरनेटिव प्लेटफॉर्म असां इन जे करे ई जोड़ियो हो त ही जेके हिते नैरेटिव पेश कनि पिया रियासती, इन नैरेटिव खे असां काउंटर कयूं, इन कमर्शियल नैरेटिव खे काउंटर कयूं। ऐं क्रिटिकल स्टडीज़ फोरम हिकिड़ी सीरीज़ शुरू कई, क्रिटिकल डायलॉग सेशंस जी, त असां हर 6 महीने डायलॉग सेशंस कराईंदा हुआसीं हैदराबाद जे अंदरि, कराची जे। अॼु बि हैदराबाद में 6 बजे असांजो उहो डायलॉग सेशन आहे, जंहिंमें गोहर मॉडरेट करे पियो, जामी बख्शल ऐं ॿिया स्पीकर उते आहिनि। ठीकु आहे, हालांकि उहे रिवायती स्पीकर न हुजणु घुरिजनि। मां चवंदुसि त जामी खे असां इलाही ॿुधी चुका आहियूं, ऐं रियाज़ चांडी खे असां इलाही ॿुधी चुका आहियूं, इहा रिवायती माण्हू आहे, इहे स्टेज ते न हुजणु घुरिजनि, ऐं ॿिया माण्हू आणणु घुरिजनि। पर इहो ॾिसो, इहो तनक़ीदी सिलसिलो जारी आहे। CDS उहो प्लेटफॉर्म आहे जेको अल्टरनेटिव नैरेटिव प्रोवाइड करे थो। त जेके नौजवान जा नैरेटिव न, हिन में असांखे करणु इहो घुरिजे त सर्किल्स एस्टेब्लिश करणु घुरिजनि। हर शहर में असांजा स्टडी सर्किल्स हुजनि। रिसोर्सिस असां वटि कोन्हनि, पर घटि रिसोर्स ते असां सर्किल्स ई हलाए सघूं था। उन खां अलावा असां फेस्टिवल्स नथा करे सघूं, डेफिनेटली रिसोर्सिस कोन्हनि, पर असां वन डे सेशंस करे सघूं था, जीअं क्रिटिकल डायलॉग सेशन आहे। ईअं कराची में बि हींअर 2 हफ़्ता पहिरीं असांजो हिकिड़ो सेशन थियो धारी आबादकारी ते। हालांकि पार्टिसिपेशन घटि हूंदी आहे, नौजवान ग्लैमर जे तरफ़ वधीक अट्रैक्ट थिए थो अॼुकल्ह, हिननि डिस्कशन्स ॾांहुं घटि अट्रैक्ट थियो, पर असांखे पंहिंजी महिनत जारी रखणु घुरिजे। सो इहे इन क़िस्म जा प्लेटफॉर्म सर्किल्स ऐं इहे इन क़िस्म जा क्रिटिकल सेशंस असांखे ऑर्गेनाइज़ करणु घुरिजनि। यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे, यूनिवर्सिटी जे उस्तादनि खे, यूनिवर्सिटी जे उस्तादनि जी ज़िम्मेवारी आहे, जेके सियासी सोच सां सलाहियल उस्ताद आहिनि, उहे मतिलबु ऑनलाइन सेशंस कनि ऐं पाण अचनि लाइव, ऐं हर मसइले ते ॻाल्हाइनि, इन्हनि मामलनि ते ॻाल्हाइनि, जेका कोशिश आऊं पिणु कंदो रहंदो आहियां। त इन तरीक़े सां असां इन नैरेटिव खे काउंटर करे सघूं था। इहो सोशल मीडिया असां वटि तमामु वॾो टूल आहे इन नैरेटिव खे काउंटर करण जो, असां हुन ते लिखी सघूं था। सो असां घटि जेके असां प्रोग्रेसिव माण्हू आहियूं, उहे हिननि नॉन प्रोग्रेसिव माण्हुनि खां वरी बि घटि आहियूं। अवाम जो जेको नैरेटिव आहे उहो असांजे नैरेटिव सां गॾु आहे। सिंधी माण्हू जेको सोचे थो हुकूमत जे बारे में, पीपल्स पार्टी जे बारे में, ऐं इन्हनि अदीबनि दानिशवरनि जे बारे में, त उहो नैरेटिव असां सां गॾु आहे, त असां हुनखे ज़बरदस्त नमूने सां प्रोपेगेट करे सघूं था। पर डेफिनेटली इन में नेटवर्किंग जी तमामु घणी ज़रूरत आहे, जेको कमु तव्हां कयो पिया हिन प्लेटफॉर्म जे थ्रू, ऐं असां हिकिड़े फिज़िकल प्लेटफॉर्म जे थ्रू कयूं पिया, जंहिंमें CDS आहे या CSF आहे, अहिड़ा ॿिया प्लेटफॉर्म जीअं सारंग करे थो। सारंग
जो सर्किल हले थो, ऐं जेको लतीफ़ द सर्किल ख़मीस ते कराची ज़ेबिस में थींदो आहे, उन में असां जेके इंटरप्रिटेशन्स ॾींदा आहियूं, ऐं जेका अदब ते ॻाल्हि थींदी आहे उहा हिकिड़ी तमामु काउंटर नैरेटिव वारी ॻाल्हि आहे। सो अहिड़ा प्लेटफॉर्म्स असांखे नंढा नंढा प्लेटफॉर्म्स हर शहर में, हर ॻोठ में, हर तालीमी इदारे में, हर नंढी वॾी यूनिवर्सिटी में हुजणु घुरिजनि, ऐं उन्हनि लाइ महिनत करणु घुरिजे। थैंक यू सो मच सर, तव्हां टाइम ॾिनो। मुस्तक़बिल में जेके मामला हूंदा तव्हांखे तकलीफ़ ॾिबी रहंदी 15-20-30 ज़रूरु मिंटनि ज़रूरु में। ज़रूरु, पाण हमेशह लाइ हाज़िर आहियूं, ऐं इन तरबियत वारे कम लाइ त असां पाण खे डेडिकेट करे छॾियो आहे। सो हमेशह जॾहिं बि अहिड़ा सेशन्स हूंदा तव्हां सां गॾु आहियूं। थैंक कॾहिं यू सो कॾहिं मच। असां सिर्फ़ु ॿुधंदड़ बि हूंदासीं। न न, तव्हां बिल्कुलु मेहरान मेमण असांजी उस्ताद ऐं सगारो आवाज़ सिंध में ही जेको बि हिकु तरफ़ो जेका ॻाल्हि थिए थी इंडस्ट्रिक पासो आहे, जेके लिटरेचर फेस्टिवल वारा पासा आहिनि, या जेके प्रोफेसर आहिनि, या जेके इहे दानिशगर्द जेके अदीब आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ हिकिड़ो सगारो आवाज़ आहे। उमेद कयूं था हीउ सिलसिलो नंढिड़ो प्रोग्राम तव्हांखे पसंदि ईंदो, ऐं इनशाला मुस्तक़बिल में असां गॾु रहंदासीं। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। महिरबानी, थैंक यू सो मच।